अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, 2010 खां पोइ मुल्क में हिकु भेरो ॿीहर ॿोॾि जी सूरत हाल आहे, पर हिन भेरे इहा ॿोॾि इंडस सिंधु दरिया जे बदिरां जेके पंजाब जा ॿ वॾा दरिया आहिनि, झेलम ऐं चनाब, ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके नंढा दरिया आहिनि, सतलुज, रावी, ब्यास, उन्हनि में आयल आहे इहा ॿोॾि। ऐं इन ॿोॾि जे करे पंजाब में तमामु वॾा नुक़सान थिया आहिनि। इन ॿोॾि जो रेलो जेको आहे उहो पहिरियों वो सिंध में 15 या 16 सितंबर ते पहुचण जो इम्कान ॾेखारियो पियो वञे। ऐं इरसा तोड़े जेके फ्लड कमीशन आहे उन्हनि जा अंदाज़ा इहे आहिनि त तक़रीबन 6 खां 7 लख क्यूसिक पाणी गुड्डू ते पहुचंदो। ओवरऑल जेके हिन वक़्त ताईं नुक़सान थी चुका आहिनि पंजाब में, पंजाब जी आबादी बि तमामु वॾी मुतासिर थी आहे, बीठल फसल बि मुतासिर थिया आहिनि। ऐं पंजनद ते पाणी उहो अॼु राति ताईं पहुचण जो इम्कान आहे। ऐं चयो इहो पियो वञे त जेकॾहिं पंजनद ते पाणी जंहिंमें झेलम जो पाणी बि हूंदो, चनाब जो बि हूंदो, सतलज, रावी, ब्यास जो पाणी बि हूंदो, इहो जेकॾहिं 7 लख क्यूसिक खां वधी वियो त उन सूरत में शायदि पंजनद ते को बंदि करिणो पए पंजाब हुकूमत खे। उन सॼी सूरत हाल ते असां ॻाल्हाईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु। साईं, तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी अता सर, जेकॾहिं तारीख़ी तौर ते ॾिसूं त 2010 वारी जेका ॿोॾि आई उहा इंडस में ऐं काबुल में हुई, ऐं उनजे करे पंजाब में नुक़सान थिया। पर हींअर जेका ॿोॾि आई आहे उन में इलाइक़ा मुख़्तलिफ़ आहे, हिन भेरे इलाइक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं सॼो जेको ज़ोर आहे उहो आहे झेलम चनाब ज़ोन ते, ऐं उते जेके इलाइक़ा आहिनि हूअ ॿोॾि, उन में सिंध में तमामु वॾा नुक़सान थिया झेलम ऐं चनाब वारी जा। हीअ ॿोॾि छा ओतिरी नुक़सानकार साबित थींदी सिंध लाइ, या हिन ॿोॾि जे करे जेको पंजाब खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे हाणे सिंध खे नुक़सानु रसण जो एतिरो अंदेशो कोन्हे? साईं ॾिसो, हीअ ॿोॾि जेका आहे सा पंजाब में बि कोन थी, बेसिकली इट स्टार्टेड विथ कश्मीर। सही, छाकाणि जो हीअ जेका बरसाति पई, तव्हां ॾिठो हूंदो त कश्मीर में पाण श्रीनगर में इंडिया जो प्राइम मिनिस्टर बि हो, तव्हां जेकॾहिं BBC ऐं ॿियो ॾिसंदो त ऑक्यूपाइड कश्मीर में तमामु घणी ॿोॾि आई आहे। असांखे यादि कोन्हे त कोई एतिरी ॿोॾि आहे। श्रीनगर शहर, सॼी इलाइक़ा, सॼा आबादियूं, प्राइम मिनिस्टर इंडिया जो वियो त उते तमामु वॾी ॿोॾि आहे। त इहा जनरेशन जेका ॿोॾि जी जेका थी आहे सा थी आहे कश्मीर मां। ऐं उन में जेको आहे छाकाणि जो ऐं कश्मीर में मेजर जेको आहे सो चनाब ऐं पाटली झेलम कश्मीर खे मुतासिर कयो, जेको अॻिते हली करे वरी असांजे आज़ादु कश्मीर में अची हुन थोरी डैमेज कयो। ऐं चनाब जेको आहे तंहिं अची सॼो कश्मीर थोरो जम्मू जे इलाइक़े में निकिरी करे, छाकाणि चनाब जेको आहे सो कुल हुनजी जेका आहे सा 960 किलोमीटर आहे। ऐं पंजाब ऐं जेको हले थो जा खणी चयो त 580 माइल हुनजी आहे, जंहिंमें घणे भाङे अधु होॾे आहे अधु असां वटि आहे। त हाई माउंटेन्स जेके आहिनि, हे जेको रेस थो थिए दरिया सो ते हाई माउंटेन जंहिंखे चवनि था त हिमाचल प्रदेश, कश्मीर सां गॾु जेको ॿियो इंडिया जो आहे हिमाचल प्रदेश आहे। त हिमाचल प्रदेश ऐं कश्मीर, ऑक्यूपाइड कश्मीर, इहा हिन जी हिते रिजीम आहे। उते जेको आहे सो पंजनद रेंज आहे, जीअं तव्हां हिते सुलेमान की रेंज चओ था या खीरथर रेंज आहे, इहो हुते पंजनद रेंज आहे पंहिंजो जबलनि जो। उते जेका आहे सा उते थिए थी। ऐं उते अखनूर जेका जेका हिते छाकाणि 2-3 दरिया मुख़्तलिफ़ नालनि सां उते हलनि था। किथे चांदकी था चवनि, का ॿिया नवां दरिया अची मिली करे अखनूर में ऐं पाकिस्तान अॻु में जेका एंट्री पॉइंट आहे, तव्हांखे यादि हूंदो त 65 वारी जंग में पाकिस्तान अखनूर ते कब्ज़ो कयो आहे, उहो सॼो किसो हुयो। उते दरिया तवी वग़ैरह इहे सॼा क्रॉस करे त अखनूर ते अची हे जेको आहे सो अची मिले थी पई पाकिस्तान में। हिन जेका कैचमेंट एरिया आहे सा आहे 26,170 स्क्वायर माइल्स। जॾहिं कैचमेंट मूं तव्हांखे ॿुधाई त मथे कश्मीर खां वठी चनाब जी, कश्मीर, हिमाचल प्रदेश ऐं हिते पाकिस्तान मथियों इलाइक़ो, जंहिंमें रुगो 13 अधु जेका आहे असांजी कैचमेंट एरिया जेका आहे पाकिस्तान में आहे, अधु जेका हिनजी कैचमेंट एरिया इंडिया में आहे। त बाय लार्ज जेको सॼो जेको रेनफॉल थियो सो इंडिया में थियो, ऐं जेको तमामु हेवी रेनफॉल हो, जंहिंखे तव्हां फ्लैश फ्लड चवंदा। ऐं जेको चवंदा इतला मिलियो, इतला न मिलियो, पर फेडरल फ्लड कमीशन जो चवणु आहे त इतला असांखे मिलियो हुयो त इंडिया में सख़्तु बारिश थी रही आहे ऐं चनाब में ॿोॾि ईंदी। पर हर सुवाल त ॿोॾि जंहिं रफ़्तार सां अचे थी या जेको क्वांटम पाणी अचे थो फ्लैश फ्लड्स में, त तव्हां उनखे कंट्रोल कोन्हे करे सघिया। तव्हांखे जेको तजुर्बो हुयो इहे फ्लैश फ्लड जो ऐं इहो रेन वारी ॿोॾि जो 210 में तव्हांखे अंदाज़ो ई कोन हो त कीअं थो पाणी अचे। ऐं 210 में जीअं तव्हां ॾिसो त पंहिंजो 2010
त ख़ैबर पख्तूनख्वा में जंहिंजो इफेक्ट डायरेक्ट काबुल ते थियो ऐं काबुल जेको लखु ॾेढ वहंदो आहे सो 4.5-5 लख ते अची वियो। ऐं सिमिलरली छाकाणि जो नॉर्दन एरिया में उते फ्लैश फ्लड उते तमामु जे क्लाउड बर्स्ट थियो त ऑल ऑफ सडन तरबेला जेको आहे सो 4 लख इंडस जेको रेज़ थियो त 4 ऐं 5 लख 9 लख मिली करे जॾहिं हेठि हलियो त उन 9 लख जेको आहे तंहिं प्रॉब्लम अची तव्हांखे यादि हूंदो त उन वक़्तु तव्हांजो जेको आहे सो हिननि पंहिंजो जिना बैरेज जंहिंजी कैपेसिटी 9.5 लख हुई जेके कालाबाग या जिना 9.5 लख हुई इन में तव्हां राइट मार्जिनल बंद खे टोड़ियो छाकाणि जो उन वक़्तु साॻियो सीनरियो थियो न उहो सीनरियो 9.5 लख उन खां पोइ कंटिन्यूअस रेन रहिया तंहिंखां पोइ मथे जेको आहे सो बारिश थी त वरी जेका साॻी अची प्रॉब्लम थियो हालांकि तौनसा जो 11 लख कैपेसिटी तौनसा में लेफ्ट मार्जिनल बंदि टुटो मुज़फ़रगढ़ तबाह थियो त इहो जेको हिकिड़े हल्कनि जो चवण त साईं इंडिया पाणी छॾियो आहे इंडिया जो पाणी अची वियो हे थी वियो इंडिया न ॿुधायो मुंहिंजे ख़्याल में जेको मां स्टडीज़ जेके कयां थो जंहिं नमूने मां पैटर्न ॾिसां थो त इहो पैटर्न इहो ईअं ई इट इज़ अनफॉर्चुनेट ऐं इहे जेके फ्लैश फ्लड्स आहिनि जेके सीज़नल चेंजिस जेके थियनि थियूं इन जो हल इहो ई आहे त तव्हां मतिलबु अल्टरनेट अरेंजमेंट्स अव्हां वटि हुजनि ऐं यू मस्ट बी प्रिपेयर्ड फॉर इट त जीअं हाणे सम्झ त हिनखे प्रिपरेशन हुई त भई तिरमूं ते जॾहिं पाणी पहुचंदो त हीअं थींदो छाकाणि तव्हां ॾिसो त बि जेको पाणी जॾहिं मथां पाणी लथो आहे त जेके पहिरियां हेडवर्क्स आहिनि चनाब जा उहे जेके आहिनि से बाय एंड लार्ज मराला ते कोई घारो कोन पियो उते काई कट कोन थी उतो पाणी निकिरी आयो पहिरियों मराला आहे उहो 11 लख आहे तंहिंखां पोइ ख़ानकी 8 लख आहे कादराबाद ते थोरो प्रॉब्लम थियो ख़ानकी ते प्रॉब्लम इन करे थियो ख़ानकी ते बि पाणी जेको 8 लख वधी वियो इन करे ख़ानकी खे बि हिननि थोरो कट करिणो पियो त ख़ानकी खे बोर्ड आई पर जेको बेसिक जेको तव्हांखे डैमेज नज़र अचे थो न तंहिंजो रीज़न इहो आहे त हीअ जेके बि ज़िला इफेक्टेड आहिनि जे तव्हांजा सिंध जा आबाद ज़िला जेके थींदा आहिनि सभु तव्हां न ॾिसी वञो तव्हां पाण जोग्राफी तारीख़ ॾिसो था सियालकोट गुजरात मंडी बहादीन गुजरांवाला हाफ़िज़ाबाद सरगोधा पाटली फैसलाबाद झंग मुल्तान ऐं हाणे मुज़फ़रगढ़ इहे 10 ज़िला इफेक्टी आहिनि ऐं मेजर जेके 2 डिवीज़न इफेक्टी आहिनि गुजरात ऐं गुजरांवाला त हाणे इन 10 ज़िलनि जी जेको आबादीअ जेको पैटर्न आहे त पंजाब जी जेका पर एवरेज जेका पॉपुलेशन पर स्क्वायर किलोमीटर आहे 359 सियालकोट में 903 गुजरात 642 गुजरांवाला 939 मंडी बहादीन 434 सरगोधा 455 फैसलाबाद 927 मुल्तान 838 झंग 322 त इहे सभु डेंसली पॉपुलेट आहिनि पंजाब हालांकि पंजाब सिंध खां वधीक डेंसली आहे पर हे पंजाब जे बि के ज़िला जेके जिते बोर्ड पास थी आहे सॼा ज़िला इफेक्टी कोन थिया आहिनि पर आउं तव्हांखे नोयत थो ॿुधायां त इहा डिस्प्लेसमेंट इन करे थिए थी हिते जेका पॉपुलेशन जेका वधी वई आहे हिकिड़ो ॿियो जेके 2 मेन डिवीजन्स आहिनि तंहिंजी पॉपुलेशन जेका 1981 में 14.3 मिलियन हुई तंहिंखां पोइ 98 जी फिगर्स जेके आहिनि 21.3 आहिनि पर हाणे जेके एस्टिमेटेड आहिनि से तक़रीबन 28 मिलियन हूंदी माना त इन्हनि 2 डिवीज़न में 3 करोड़ आबादी जेका 1.5 करोड़ अॻे ऐं आबादी इन्हनि 2 डिवीज़न में डबल थी वई आहे त डबल आबादी थियण करे आबादी कुझु शहरनि में अचे थी बाक़ी आबादी पॉपुलेशन पंजाब जी रूरल पॉपुलेशन रेशो सिंध खां वधीक आहे सिंध में बिकॉज ऑफ कराची ऐं ॿियूं ॻाल्हियूं असांजी तक़रीबन हाणे 50-50 रेशो आहे पर पंजाब में अञा ताईं 35-65 आहे त अञा ताईं उते 65% पॉपुलेशन सो कॉल्ड रूरल एरियाज़ में रहे थी उते कंसंट्रेशन वधीक आहे आबादीअ जी ऐं इन इलाइक़े में इन सिस्टम में पहिरियों माण्हू कोन हूंदा जॾहिं तव्हांजो इरिगेशन नेटवर्क छाकाणि तव्हांजी हे सॼो सिस्टम इरिगेशन नेटवर्क जे आसपास थियो आहे त इहो जेको इरिगेशन नेटवर्क तव्हांजो आहे इंक्लूडिंग जेके नयूं बैरेजिस ठहियूं या लिंक कैनल ठहियूं 72 में इहो सॼो सिस्टम जेको आहे सो कंप्लीट थी वियो त पंजाब जी पॉपुलेशन 72 में 37 मिलियन हुई 37.6 माना 4 करोड़ खां घटि अॼु पंजाब जी एस्टिमेटेड पॉपुलेशन 11 करोड़ आहे 110 मिलियन माना 3 आबादी वधी वई त इहे सभु इंडिकेटर्स जेके मां तव्हां सां डिस्ट्रिक्ट जो कन्फिगरेशन पाणीअ जो जेके बि डिज़ाइन तव्हांजूं कैपेसिटीज़ आहिनि उनखां वधीक जो पाणी अचणु फ्लैश फ्लड जो फिनोमिना कश्मीर में तमामु घणी बारिश पवणु
प्लस हिते थोरी सप्लीमेंट थी वई जो हिते बि बारिश पई, इहो सॼे जेके इंडिकेटर्स, तंहिंजे करे हीउ जेको डैमेजिस जेके आहिनि अनफॉर्चुनेटली हिकिड़ो सबबु इहो बि आहे जो पॉपुलेशन तमामु वधी वई आहे। ॿियो सबबु इहो आहे त इहा पॉपुलेशन उन्हनि इलाइक़नि में वेठी आहे वञी जेके इलाइक़ा गैराबाद हूंदा हुआ पहिरियों, ऐं जिन इलाइक़नि मां दरिया खे कट ॾे कर पंजाब जो पैटर्न आहे, पंजाब में सिंध वांगुरु इम्बैकमेंट्स कोन्हनि, रुगो दरिया जा ट्रेनिंग वर्क्स आहिनि, त जिते तव्हांजा हेड वर्क्स आहिनि उन सां गॾोगॾु ट्रेनिंग वर्क्स आहिनि जेके चवनि था मार्जिनल बंद। पोइ मार्जिनल बंद इन करे आहिनि टू ब्रिंग द रिवर इन द रिजीम ऑफ द हेड वर्क्स। जॾहिं प्रेशर पए थो त पोइ हे मार्जिनल बंद खे टोड़ींदा आहिनि, पोइ जेको खॿे या सॼे जेको बि थियो उहो उन में हाणे पॉलिटिक्स बि थी सघे थी पई, नुक़सान जो अंदेशो कंपेरेटिवली किथे थींदो, दरिया जो रुख कहिड़े पासे आहे, उन में पोइ थोरी प्ले अप थींदो आहे त भई खॿो बड टोड़िजे या सॼो टोड़िजे। पोइ जॾहिं हाणे किथे सॼो था टोड़नि किथे खॿो था टोड़नि, त जॾहिं इहो बंदि टुटे थो त पोइ उहे डैमेजिस थियनि था। ऐं डैमेजिस इन करे बि थियनि था जो उहे जेको रस्तो हुयो पाणीअ जो, छाकाणि हिस्टोरिकली इहो या त ओवरफ्लो थी दरिया वेंदो हुयो उन पासे या टोड़ींदा हुया, त उहो पाणी उतां वञी करे पोइ 2 मील 10 मील 5 मील अॻिते ट्रेवल करे वरी वापसि दरिया में ईंदो। छाकाणि पंजाब जा जेके कंट्रोल्स जेके आहिनि से अहिड़े नमूने आहिनि जेको पाणी तव्हांजो दरिया में निकिरे थो सो वापसि दरिया में अचे। दरिया बेड हेठि आहे ऐं ज़मीन दरिया जे बेट हेठि आहे, ज़मीनूं मथे आहिनि। सही सर, जेका तव्हां ॻाल्हि कई त माना भारत खे ॾोर नथो ॾेई सघिजे त न, प्रैक्टिकली मूंखे कोई अहिड़ो एविडेंस कोन्हे ऐं न वरी को एजेंसी आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं मूंखे मौलाना साहिब के ॻाल्हियूं कनि था या चवनि था उहा उनजी पंहिंजी हिकिड़ो जेको बि पैटर्न आहे, पर फिडर कमीशन कुड हैव इज़ीली सेड, या जेको इंडस रिवर कमीशन आहे उहो बि चए त भई असांखे डेटा न मिले, सभु ॻाल्हि आहे, अहिड़ो को बि एविडेंस कोन्हे त भारत पाणी छॾियो आहे। न पर उहो ई आहे न, त यानी की भारत बि इन पाणी खे कंट्रोल न पियो करे सघे। ईअं ई जीअं पाण वटि सिंध में 2010 में पाणी वियो, ज़ाहिर आहे असां उन में पंजाब खे या कंहिंखे माण्हू ॾुआरी नथो छॾे सघे, त इहो पाणी किथे रोकण जो बंदोबस्त ई थियल कोन्हे न। न ॾिसो, पंजाब जा जेके डैम्स आहिनि, वॾा डैम्स जेके आहिनि से आहिनि सुतलज या ब्यास ते, सही उन्हनि में रिवर त कोन आई आहे। उते नॉमिनल पाणी आयो आहे 30,000 38,000 उन में आयो आहे। ब्यास जो त पाणी आहे, ब्यास रिवर गॾिजी कर सुतलज झेलम वारो कुझु मंगला 40,000 मंगला जो तव्हांखे झेलम जो मंगला करे कंट्रोल थी वियो, छाकाणि जो मंगला रेज़्ड हुयो ऐं मंगला में उन वक़्तु अञा 12-13 फुट जी कैपेसिटी हुई। रीज़न इहो थियो जो तव्हां ॾिठो हूंदो त अगस्त में बारिशूं कोन थियूं ऐं अगस्त में पाणी जी तमामु घणी ज़रूरत हुई पंजाब ऐं सिंध में कप खे, ऐं हिनखे पाणी खपंदो हो, तंहिंजे करे डिप्लीट करण करे हिनखे तरबेला हिकिड़े ॾींहं लाइ रुगो फुल रहियो, बिल्कुलु। पोइ तरबेला बाक़ाइदे रैपिडली डिप्लीट थियो ऐं मंगला बि डिप्लीशन मंगला जी बि शुरू थी वई। इट वॉज अ ब्लेसिंग इन अ वे, न त इहे जेका सीज़न आहे तव्हांजी अगस्त जी, अगस्त खां पोइ डैम फिलिंग बंदि थी वेंदी आहे। त हिनखे इहो क्राइटेरिया हूंदो आहे डैम फिल करण जो, त तव्हां अगस्त ताईं डैम फुल करे छॾियो ऐं पोइ पॉसिबल आहे डिप्लीशन जी। तंहिंजे करे इहा सीज़न बि कोन हुई, बारिश जंहिं नमूने पई आहे, जेकॾहिं हिन सीज़न मिसाल तौरु इहा बारिश जेकॾहिं तव्हांजी जुलाई में पई आहे, तव्हांजो अधु पाणी डैम खणी वञनि हा, बिल्कुलु। ऐं इंडिया में बि त डैम त कोन्हनि, इंडिया में नंढियूं नंढियूं स्टोरेजिस आहिनि, उहे डैम न आहिनि, उहे जेके आहिनि से जेके बि 10 या 12 उते जेके पावर हाउसिस आहिनि उन जी जेका असां पॉन्डिंग आहे, दैट्स नॉट स्टोरेज, पॉन्डिंग आहे, चेनाब ते पॉन्डिंग थियल आहे ऐं इट मे बी अबाउट 1 MF ऑल टुगेदर। हीउ जेको पाणी आयो आहे, मूं सुबुह डिस्कस कयो जॾहिं साहिब सां बि, त 6 खां 7 MF पाणी आयो आहे ॿिन्ही में। हीउ जेको चेनाब जो जेको पाणी जेको बोर्ड जो पाणी हली रहियो आहे, इहो 6 या 7 MF पाणी आयो आहे, 7 मिलियन एकड़ फीट। माना जेको तव्हांजे जेकॾहिं जंहिंजे एरिया में लंघंदो उनजे एरिया जे हिसाब सां उनखे एतिरो ॿोड़ींदो वेंदो, बिल्कुलु। ऐं जेतिरा बि मिलियन एकड़ में क्रॉस करे, पोइ जेकॾहिं 1 लख मिसाल आहे त उते जेको आहे सो पोइ 16 फुट ॿोड़ींदो, जेकॾहिं 60 फुट ॿोड़ींदो, जेकॾहिं 2 लख एरिया में त पोइ उते अहिड़े नमूने इहो पाणी जेको आहे जो 6-7 मिलियन एकड़ फीट पाणी आयो आहे। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। वापसि मोटंदासीं त जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई पई वञे मुख़्तलिफ़ हल्कनि पारां, त डैम हुजनि हा त असां हिन बोर्ड खां बची वञूं हा, त छा वाक़ई इहो मुमकिन हो त डैम इहो पाणी रोकीनि हा? अचूं था नंढी साई खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सर ॾिसूं था पाण त वॾा दरिया 4 आहिनि। सिंधु ते तरबेला वारो डैम ठहियलु आहे, ॿिया डैम बि डिज़ाइन थिया आहिनि। काबुल ते को वॾो डैम कोन्हे, हेॾां झेलम ते मंगला डैम आहे, चिनाब ते को बि डैम कोन्हे। हीउ जेको बोर्ड जो पाणी आयो आहे हिन भेरे, छा मुमकिन हो त को डैम जीअं कुझु हल्का इहो चवंदा त काराबाग डैम हुजे हा त इहो बोर्ड कोन थिया। हाणे उहे अलाए कहिड़ी दुनिया में रहनि था, हाणे इहो पाणी अलाए कीअं काराबाग में उहो खणी वञनि हा। पर चिनाब ते अॼु ताईं को डैम, छा उते का अहिड़ी साइट दस्तियाब कोन्हे? कहिड़ो सबबु आहे जो चिनाब जो पाणी स्टोर करण लाइ अॼु ताईं का प्लानिंग कोन्हे? चिनाब जीअं तव्हां ॾिसो न, चिनाब लकली तव्हांजे रुॻो मैदानी इलाइक़नि में चिनाब जा जेके बि डैम साइट्स आहिनि, सही, या जेके बि स्टोरेज साइट्स आहिनि, या जेके हाइट सभु इंडिया में आहिनि। बिल्कुलु। ऐं उहे जेके आहिनि जीअं पाकिस्तान, जीअं मूं तव्हांखे चयो त अखनूर मां इंटर थिए थो, त जीअं तव्हां अखनूर में जीअं इंटर थिए थो, तीअं तव्हांजा मैदानी इलाइक़ा शुरू वञनि था। इन करे जीअं तव्हांजो ॾिसो न, जीअं तव्हांजो जेका तव्हां नक्शो ॾिसंदो त मराला हेडवर्क्स जेको आहे सो हार्डली जीअं इंटर थिए थो तीअं मराला में थो हलियो अचे पियो। मराला इज़ जस्ट बॉर्डर ऑफ जम्मू एंड जम्मू कश्मीर हिन ते ऐं गुजरात वारे इलाइक़े में आहे मराला हेडवर्क्स। सही, उते बिल्कुलु उन ते आहे एंड ते। माना त सॼो तव्हां डैम हिते ठाहे, बराज उते था ठाहियो जिते तव्हांजी ज़मीनूं न अवेलेबल, माना पहाड़ी हिते आहे ई कोन्हे, को इलाइक़ो कोन्हे। इहो सॼो जेको इलाइक़ो आहे, इहो जेको आहे चज दुआब आहे, चेलम चज माना चनाब ऐं झेलम, इहो दुआब एरिया आहे। दुआब एरिया इज़ इरीगेटेड एरिया, इन करे ॿिन्ही पासनि इन जी इरीगेशन थी थिए पई, चनाब जी बि ऐं झेलम जी बि। त इन में का डैम साइट अहिड़ी वायबल डैम साइट अवेलेबल कोन्हे, ऐं न वरी का इन में अहिड़ी का फिज़िबिलिटी थियल आहे त चनाब ते को डैम जी पॉसिबिलिटी कोन्हे। ऑफ स्टोरेज डैम झेलम ते हिकिड़ी ॿी आहे, बिलो हुन ते हिकिड़ी ॿी साइट आहे जिते तव्हां बिलो मंगला, जंहिंखे ऑफ साइट स्टोरेज चइबो, माना डायरेक्ट दरिया ते कोन्हे पर साइड में आहे, जिते तव्हां या त डाइवर्ट करियो दरिया खे करे, जीअं अखोड़ी तव्हांजी ऑफ साइट आहे, त तीअं तव्हां वटि झेलम में ऑफ साइट हिकिड़ी आहे अवेलेबल, उहो डैम जी पॉसिबिलिटी आहे। पर झेलम जो डैमेज त थियो कोन्हे, छाकाणि झेलम डैमेज खे कंट्रोल करे वरितो ऐं डैम्स बिल्कुलु फ्लड खे कंट्रोल कंदा आहिनि, पर नॉट ऑल। जीअं मूं तव्हांखे चयो त 7 MF पाणी आयो, त जेकॾहिं झेलम में जेकॾहिं ख़ाली बि हुजे हा त 2 या 3 MF करे वरी बि 5 MF ते हेठि अचे हा, बरशते झेलम ते हुजे हा त बिल्कुलु। पर हे त जेको आहे सो हुन में, तंहिंजे करे डैम जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी कैपेसिटी थींदी आहे, उहो पंहिंजो सीज़नल इफेक्ट थींदो आहे। ऐं बोडियुनि जो डैम से कंट्रोल, दे कैन कंट्रोल इट बट दे कांट स्टॉप इट। ऐं उहो बि डिपेंड करे थो त कहिड़ी सीज़न में। मिसाल तौरु जेकॾहिं इंडस में 5 लख पाणी अचे हा, क्लाउड बर्स्ट थिया आहिनि, त तरबेला में त तव्हांजी गुंजाइश ई कोन हुई न, बिल्कुलु डैम त हुयो न, तव्हांजी गुंजाइश कोन हुई। सिमिलर जेकर तव्हां वटि कालाबाग डैम अॼु हुजे हा त हिन वक़्त ताईं कालाबाग डैम तव्हांजो भरिजी चुको हुजे हा। रीज़न इहो आहे त इट्स डिपेंड अपॉन द सीज़न। तव्हां डैम्स खे यू डोंट वेट त ॿोॾि ईंदी त पोइ भरींदासीं, तव्हां डैम्स खे कंटिन्यूअसली स्लो प्रोसेस सां भरींदा रहंदा आहियो, ऐं बाय द एंड ऑफ अगस्त शेड्यूल थियल आहिनि, डैम भरण जा शेड्यूल ठहियल आहिनि। यू कांट पुट हिकदमि तव्हां डैम खे नथा भरे सघो, छाकाणि उनजो पंहिंजो वाटर वेलासिटी, वाटर वेटेज उनजो डिपेंड करे थो, त उहो हिकु वक़्तु भरण सां तव्हांजो डैम बर्स्ट थी सघे थो पियो। तंहिंजे करे तव्हां हुते आहिस्ते आहिस्ते डैम खे लोड कंदा, हुनजी जेका लेवल जेका आहिस्ते आहिस्ते वधाईंदव, भले तव्हांजो पाणी हुजे, बट यू हैव टू रिलीज़ द वाटर, यू कांट स्टोर ऑल वाटर एट वन टाइम। हीउ जेको फ्लड जो टाइम आहे, इहो डैम्स खे रोके न पियो, रोके सघे हा कंहिं हद ताईं। जेको रोकियो, जो तव्हां ॾिठो त झेलम जे रिजीम में तव्हांजो नुक़सानु कोन थियो आहे। वधि में वधि झेलम ॾिसो न, झेलम जेको अचे थो मथां अची करे झेलम जो पंहिंजो ज़िलो थो क्रॉस करे, त को पोइ खेवड़ा, हा पंजाब मथे कयो अथई न, पर हेठि तव्हां ॾिसो न त जॾहिं डैम खां हेठि जॾहिं लथो आहे, डैम खां मथे आहे आज़ाद कश्मीर, त हेठि जॾहिं लथो आहे पाणी, त हिते किथे बि ख़ासि कोन थियो, किथे बि को घणो नुक़सानु कोन थियो आहे। अमृता खुशाब आहे, खुशाब में थोरो घणो थियो, छाकाणि रीज़न इहो त इहो ऐं जंग में जेको नुक़सानु जेको थींदो सो झेलम जे करे कोन थियो आहे, पर चनाब जे करे थियो आहे। त इहो जेको आहे सो डैम्स फ्लड खे कंट्रोल करे सघनि था पिया, पर फ्लड खे बंदि नथा करे सघनि। इट ऑल डिपेंड्स अपॉन द पैटर्न ऑफ द फ्लड्स। त रिवर फ्लड्स आहिनि, स्नो मेल ते अचे थो पाणी, ऐं रिवर स्नो मेल ते फ्लड कोन थींदी आहे, ओतिरो बंदोबस्तु थियल आहे। बाक़ी जेके रेंट्स आहिनि, जेके टॉरेंशियल रेंट्स आहिनि, माना हिकु ॾींहं में तव्हांजा 500 मिलीमीटर, जीअं हे तव्हांजी जेके बरसातियूं थियूं, तव्हां पाण ॾिठो इस्लामाबाद में, इट हेवी रेन इन वन शॉर्ट टाइम,
बिल्कुल। इट डिपेंड अपॉन द ड्यूरेशन ऑफ द रेन, इंटेंसिटी ऑफ द रेन, कैचमेंट एरिया में पए थो नथो पए पियो, त इहे सभु ॻाल्हियूं काउंट कंदियूं। सर हिकिड़ी शइ हुई, इहो ई सबबु शायदि हो त चिनाब ते, छो त का डैम साइट अवेलेबल कोन्हे, इन करे उन ॻाल्हि खे नज़र में रखंदे को 10-12 साल अॻु में हिकिड़ो पंजाब गवर्नमेंट हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो चिनाब ऐं झेलम खे लिंक करण लाइ, को वॾो केनाल ठाहिण जो प्रोजेक्ट हो जेको साम्हूं बि आयो, पर पोइ वरी गुम थी वियो। छा इहो मुमकिन आहे त उहो चिनाब जो पाणी झेलम में विझे ऐं पोइ झेलम वारी साइड ते किथे स्टोर कजे? न, झेलम में मूं जेका तव्हांखे ॿुधाई साइड जेका आहे सा आहे मथे, माना ऑफ जेका साइड स्टोरेज जेका झेलम ते आहे सा मंगला को हेठि आहे, ऐं चिनाब जी जेका तव्हां उते विझंदो बि सही त इट विल बी वेरी डिफिकल्ट, छाकाणि कंटूर्स जेके आहिनि से हिन वक़्तु झेलम मथे आहे, हेठि हली करे पोइ झेलम हेठि थो थिए। पर जंहिं एरिया ते तव्हां डैम चओ था उहे कंटूर्स जेके आहिनि से मूंखे हिन वक़्तु कंटूर्स कोन्हनि हिन नक्शे में, पर उहे कंटूर्स जेके आहिनि से मथे आहिनि, त दरिया उभियो कोन वेंदो। जेको तव्हां लिंक चओ था उहो झेलम खां हेॾे लिंक हुयो, नॉट फ्रॉम चिनाब टू झेलम टू चिनाब हुयो, ऐं उहो इन हंध ते हो जिते मंगला रिजर्वायर मां पाणी खणी करे हेॾे विझणु चाहिनि पिया। सही। त उहो जेको आहे झेलम जो पाणी झेलम अची सघे मथे, झेलम मथे आहे, तव्हां ॾिसो त झेलम कंटूर्स वाइज़ मथे आहे, ऐं चिनाब जेको आहे हेठि अची वञे, तंहिंजे करे चिनाब में उहा आम तौर ते पाणी घटि ईंदो आहे, झेलम में वधीक पाणी थो अचे। न, चिनाब में वधीक पाणी ईंदो आहे, झेलम में पाणी घटि ईंदो आहे, छाकाणि झेलम जो जेको आहे झेलम जी जेके ट्रिब्यूटरीज़ जेके आहिनि या झेलम जी एरिया रुॻो नीलम आहे झेलम सां गॾु, ऐं झेलम जेको आहे सो रुॻो आज़ाद कश्मीर में उन में ट्रिब्यूटरी आहे। हीउ जेको हिन केनाल जो मक़सदु छा हो? झेलम चिनाब इन जो कैनाल जो मतिलबु हो त तव्हां मंगला डैम मां जॾहिं चिनाब में पाणी जो सोकोड़ो थिए त मंगला रिजर्वायर खे तव्हां यूज़ कयो। सही। इहो मंगला मां पाणी अचिणो, झेलम डायरेक्ट न अचिणो, इहो मंगला को पाणी अचिणो हुयो। यानी कि इहो जॾहिं जीअं तव्हां ॾिसो, जीअं तव्हां अखोड़ी जो जेको पाणी किथां पाइणो तव्हां तरबेला मां आणो पिया, इंडस मां न, तरबेला जे रिजर्वायर मां आणो पिया, त हे पाणी जेको आहे सो झेलम जे मंगला जे रिजर्वायर में अचे पियो, त मंगला जी रिजर्वायर अञा वधीक जेकॾहिं थिए त मंगला खे जेकॾहिं झेलम जो पाणी अचे या मंगला में वधीक पाणी सरप्लस पाणी थिए, पर हे सरप्लस पाणी कोन हो, हिकिड़ी डाइवर्शन ई वधीक पाणी यूज़ करण जी हिकिड़ी डिज़ाइन हुई त असां वधीक पाणी यूज़ कयूं झेलम मां, त इहो हिकिड़ो हुयो जेको प्रपोज़ल, ऐं इहो प्रपोज़ल किल त कोन्ह थियो आहे, पर इहो प्रपोज़ल हुयो पर कहिड़ी कोन्ह थी सघे, छाकाणि मुंहिंजे ख़्याल इंडस रिवर कमीशन या इर्सा या ॿिया ॻाल्हियूं शायदि हिन जी इजाज़त न ॾियनि, पर इहो पाणी जेको आहे स्टोर कोन थिए पियो, ऐं इहो जेको ऑफ साइड स्टोरेज जेका आहे सा मथे आहे, ऐं इहो साॻियो हुयो त हुन में स्टोर मुमकिन ई कोन्हे चिनाब ते किथे बि पाणी ज़ख़ीरो करणु। न, चिनाब ते पाणी ज़ख़ीरो करणु मुमकिन न, जेको मूं जेतिरा कर जोग्राफी या टोपोग्राफी ॾिसां थो त पॉसिबल कोन्हे। अच्छा, पाण पहिरीं डिस्कस कयो त इन मौक़े ते जेको कालाबाग डैम जो वरी रिगट शुरू थियो आहे, जॾहिं खां ॿोॾि जी सूरत हाल थी आहे, त हाणे हुन में वरी इहा शइ शुरू करण जी तव्हां पाण बि ज़िक्र करे चुका आहियो त झेलम या चिनाब जो पाणी खणी वञी उते स्टोर करणु मुमकिन कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं तव्हां पहिरीं ॿुधायो त एॾा वॾा जेकॾहिं वहिकरा अचनि त डैम त हिकदमि त उहो डैम में स्टोर बि नथो थी सघे, उहो पाणी हेठि छॾिणो ई छॾिणो उहो पाणी त छॾिणो पवंदो। जीअं लास्ट टाइम जेको तव्हां जॾहिं तव्हांजो आयो त मूं न इहो अंदाज़ु लॻायो त इन रिजीम में 16 MF पाणी निकितो। सही, 16 MF पाणी निकितो, ऐं जेकॾहिं कालाबाग हुजे हा त घणा 3 या 4 स्टोर करे हा न। सही। इवन जंहिं नमूने जो पाणी आयो, छाकाणि तव्हां कालाबाग बैरेज खे तव्हांखे टोड़णो पियो त मथे कालाबाग में तव्हां घणो पाणी स्टोर करे सघो पिया, त ऑब्वियसली उहो त यानी कि जॾहिं 11 MF खां वधीक पाणी उन ॾींहुं हलियो आहे, ऐं उहो त जेको आहे सो हिकु ॾींहं में भरिजी वञे हा, मिसाल तौरु, छाकाणि 11 MF पाणी जॾहिं हले थो पियो त मथो जॾहिं काबुल ऐं निकितो पाणी जो, तव्हांखे मूं ॿुधायो त बिलो कालाबाग हिन बैराज खे टोड़ियो त जॾहिं 11 खां मथे थियो तॾहिं टोड़ियो न हुन, ऐं 11 खां मथे जेकॾहिं पाणी 11 MF पाणी त कालाबाग त 6 हुयो, 11 लख क्यूसेक हो न। हा, न मतिलबु 11 लख क्यूसेक जेकर थिए थो त जेकॾहिं 11 लख क्यूसेक सभु स्टोर कजे, हिकिड़ो जेकॾहिं तव्हांखे कहिड़ो त हिकु ॾींहं में उहो जेको आहे सो पंहिंजो 2 MF पाणी थो थी वञे। बिल्कुलु, पर जेकॾहिं हफ़्तो पाणी हले त 14 MF थी वेंदो। सही। अच्छा सर, इहे ज़ाहिर हाणे डेमनि वारियूं ॻाल्हियूं त जेके बि इन्हनि जा हामी आहिनि से त मौक़े जो फ़ाइदो वठी कंदा। ओवरऑल पंजाब में जेके फसल बीठल आहिनि, चवनि पिया त शायदि जेको सभिनी खां वॾो
फसल आहे फुटी जो उनखे नुक़सानु को रसियो आहे उहो असां एक्सपोर्ट असांजी जेका थिए थी उनखे नुक़सानु रसंदो। उन खां पोइ चांवर आहिनि, ख़ासि करे बासमती चांवर जेके सॼी दुनिया में असां एक्सपोर्ट कयूं था, इन्हनि फसलनि खे केतिरो नुक़सानु? फुटीअ जे इलाइक़े में ॾिसो न, फुटी जेका थिए थी सा थी थिए पंहिंजो भावलपुर, हिते घणी में घणी फुटी थिए इहो हिते भावलपुर में थिए थी, मुल्तान में घणी थी थिए, मथे साहिवाल में थिए थी, त इहो जेका त आहे न मुज़फ़रगढ़ में थिए थी। इहो जेको हीअ जेका आई आहे बोर्ड सा बेसिकली इहो जेको आहे सो आहे पंहिंजो राइस ज़ोन, राइस ऐं शुगर केन। सही। ऐं राइस ऐं शुगर मूं तव्हांखे ॿुधाए जेकॾहिं चांवर 2 ॾींहं में पाणी बीठो त बि चांवर सर्वाइव करे वेंदो, छाकाणि चांवर ॿूटो त मथे अची चुको आहे न, ॿूटो त लुड़ी कोन वेंदो। सही। ऐं सिमिलरली शुगर केन आहे, शुगर केन जेका टॉप नथी ॿुॾे पई त शुगर केन सर्वाइव करे वेंदो। ऐं जीअं तव्हां ॾिठो हाणे नारोवाल या सालकोट में जेकॾहिं राइस हुयो या हफ्साबाद, इहो सॼो पाणी त लही वियो न। हाणे थोरी घणी बारिश पई आहे पर पाणी लही वियो, त आई होप त घणे भाङे इहो फसल सर्वाइव करे वेंदो। पर केतिरनि इलाइक़नि में सर 10-10 फुट पाणी बीठो आहे न। आई डोंट नो किथे जेकॾहिं हूंदो बि त उहो बि जेकॾहिं किथे उहो फसल हूंदो, पर ॾिसो न कुल जेका एराज़ी चवनि था त हे जेके आहिनि से 250 डेथ जेके रिपोर्ट कनि था पिया ऐं घणा एकड़ मुतासिर थिया उहा डेटा मूं वटि कोन्हे, पर मां सम्झां थो त कोई 10% एराज़ी मुतासिर थी हूंदी जेका कुल एरिया जेका उन ज़िलनि जी आहे, इफेक्टेड एरिया जेका आहे सा हे जेका आहे सा पॉपुलेशन बि जेका आहे सा एतिरी घणी इफेक्ट कोन थी हूंदी, छाकाणि इहो मार्जिनली रुगो उन्हनि इलाइक़नि में पाणी वियो आहे जेके दरिया सां साथ आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहो पाणी ईअं त कोन्हे त सॼो को स्पीड, जीअं ॾिसो न असां जेको पाणी हलियो इंडस में जेको उहो सॼा ज़िला जा ज़िला ॿुड़ींदो वियो हुयो, या ट्रोड़ी को पाणी निकितो त तव्हां ॾिठो त पार्टी जैकाबाद ॿुॾो, शिकारपुर ॿुॾो, सॼो लाड़कानो अधु ॿुॾो, कंबर शहदाद कोट घणे भाङे ॿुॾो, दादू ॿुॾो, त उहो वधीक नुक़सानु। हिते जेको आहे सो इहो पाणी निकिरी दरिया में वापसि थो अचे, इहो पाणी दरिया में वापसि थो अचे पियो, इन जे करे उहा जेका एक्सटेंट जेका आहे सा एॾी कोन्हे। पर छाकाणि जो इहो सॼो पॉपुलेशन थिनली पॉपुलेटेड एरिया आहे, छाकाणि जो इहो सॼो आबाद एरिया आहे, छाकाणि जो इहो इरिगेटेड कमांड जो एरिया आहे, इन जे करे जेको आहे सो हिते जेका आहे सा नुक़सानु माण्हुनि जी डिस्प्लेसमेंट त थींदी। फसल जो अंदाज़ो हिन वक़्तु मां का ॾिठी कोन्हे का एस्टिमेट त केतिरा एरिया जो फसल जेको आहे सो इफेक्ट थियो आहे या तबाह थियो आहे, इहे इट विल टेक टाइम। सर मुंहिंजो जेको ज़ाती अंदाज़ो आहे त नुक़सानु अलाह कंदो ख़ुदा कंदो त घटि थींदो, छाकाणि इहो राइस ज़ोन ऐं शुगर केन ज़ोन आहे। अच्छा सर, जेको पाणी चनाब ऐं झेलम जो आहे उहो पंजनत ते तक़रीबन 6.5 लख जे विच में पहुचण जो इम्कान ॾेखारे पियो वञे। होॾां सतलज ब्यास ऐं रावी जो बि तक़रीबन 1 लख क्यूसेक आहे। हेॾां इंडस ऐं काबुल जो पाणी जेको तौसा खां हेठि छॾियो वियो आहे उहो 85,000 या लख जे विच में आहे। त इरसाद जो त अंदाज़ो इहो आहे त 6 खां 8 लख क्यूसेक ताईं पाणी गुडू बैराज ते पहुचंदो 15 ताईं या 16 सेप्टेम्बर ताईं। हाणे डिपेंड करे थो पंजनत के पास केतिरो थिए, पंजनत खे अञा ताईं हिननि यानी की सुबुह 10 बजे ताईं बि हुयो त ब्लास्टिंग तयारु आहे, पर अञा ब्लास्टिंग कई कोन अथऊं। त डिपेंड्स अपॉन त जेकॾहिं पंजनत जी जेका तव्हांजी जेका कैपेसिटी आहे त उन मुताबिक़ जेकॾहिं 7 लख खां मथे थो पाणी पहुचे या 7 लख जे 7 लख जे अंदरि आहे त ब्लास्टिंग कोन थींदी, जे ब्लास्टिंग थी त 7 लख खां मथे ईंदो। माना 7 लख खां मथे आयो इंडस मिलाए 8 लख त गुडू 7 लख पास कंदो। ऐं जेकर गुडू 7 लख पास करे थो त असांखे अहिड़ी का कंसर्न कोन्हे, मां सवाइ इन जे त जेको गुडू लेफ्ट मार्जिनल बंदि आहे जेको पाटली पंजाब में आहे ऐं जिते पाटली थी चुको अॻे, थी सघे थो उते डैमेज थिए। चलो सर, सिंध ते जेको असरु आहे हिन जो उन ते ॻाल्हाईंदासीं, टाइम ॿिए ब्रेक जो थियो आहे। नरीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सर 2010 में दरिया जी ॿोॾि हुई, 2011 में बरसातुनि जे करे ॿोॾि थी, सिंध तमामु घणी मुतासिर थी। हाणे 2014 जी ॿोॾि आहे, सिंध लाइ हिनखे फ़ाइदेमंद था सम्झो, नुक़सानकार था सम्झो, छा
हिकिड़ो त ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो तजुर्बो बि आहे सिंध जे इरिगेशन डिपार्टमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे ताज़ो तजुर्बो आहे, को घणा साल बि कोन थिया आहिनि, त हिकिड़ो उन तजुर्बे खे नज़र में रखंदे मैनेज करे वेंदी सिंध हुकूमत हिन सॼे मामले खे, ऐं ओवरऑल सिंध ते असर उन जा छा पवंदा? साईं ॾिसो, गुज़िरियल 2 सालनि में ऑन पेपर जेको आहे फेडरल असिस्टेंस मिलाए करे मुंहिंजे ख़्याल में 10-15 अरब रुपया बंधनि ते ख़र्च थिया आहिनि सिंध जे रुगो सिंध जे बंधनि जे रिपेयर्स ते, सही, जंहिंमें एशियन बैंक जा बि पैसा हुया, फेडरल गवर्नमेंट को बि पैसा वरिता विया, सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी बजट बि हुई, ऐं तंहिंखां पोइ इंस्पेक्शन्स बि थियूं, कंसल्टेंट बि इंगेज कया विया, ऐं जनरली जेका आहे सा इहो तसली ॾिनी पई वञे, ॾेखारी पई वञे, ऐं मूंखे कोई रीज़न नथो नज़र अचे सिंध में ख़ुदा न ख़ास्ता को बंदि भॼे। सही, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता बंदि भॼे थो त पोइ इट विल बी अ क्रिमिनल निगलिजेंस को वधीक ॻाल्हि थींदी आहे। पुणे में इरिगेशन मिनिस्टर जेको कोई कोन्हे, ही शुड बी टेकन टू रिस्पॉन्सिबिलिटी, ही शुड बी टेकन टू टास्क, ऐं सेक्रेटरी ऐं जेके ॻाल्हि आहिनि, छाकाणि जो जेका इन में सखर बैराज जेको ॿुधायो पियो, सखर बैराज खे फ़ाइदो थींदो। सखर बैराज में छा थींदो, सखर बैराज में कुझु पॉकेट्स में लट कठी थी वई आहे, जो हिन दफ़े कुझु फ्लोज़ अहिड़ा अहिड़े नमूने जा रहिया जो राइट पॉकेट में तव्हां ॾिठो हूंदो त तव्हांजा दरवाज़ा कुझु जैम थी विया या बंदि थी विया, त सखर बैराज खे बेसिकली फ़ाइदो इहो ई थींदो जो सखर बैराज जी जेका आहे सा जेका रिस्ट्रिक्टेड कैपेसिटी बि आउं चवां त बि 10-12 लख आहे, जेका 11.5 लख सखर पास कयो आहे, 15 लख आहे, अहिड़ो को बि को रीज़न कोन जो सखर बैराज मां पाणी 10-11 लख न निकिरी वञे। आई डोंट सी एनी रीज़न, पर हेठि मौक़ो आहे हिननि खे त डीसिल्टिंग कनि, घणे में घणी डीसिल्टिंग कनि, जो सखर बैराज ते हाणे सिल्टिंग जो प्रॉब्लम थी रहियो आहे, ऐं ख़ुशि राइट पॉकेट में जेका आहे बि, पर अनफॉर्चुनेटली छा आहे जो टू माई नॉलेज के अहिड़ा कॉम्पिटेंट इंजीनियर्स अचनि कोन था, ऐं न को वरी इरिगेशन डिपार्टमेंट में उहा कैपेसिटी रही आहे विथ ड्यू अपॉलॉजी टू एवरीबडी, त हो इन खे मैनेज करे सघनि। ऐं मूंखे जेतिरे ख़बर आहे त तमामु जूनियर ऐं इनएक्सपीरियंस माण्हू सखर बैराज ते कमु करे रहिया आहिनि। इन खे जेको आहे सो इनखे ॾिसणु घुरिजे, या कंहिं एक्सपर्ट जे हवाले करणु घुरिजे त बाबा तव्हां हिन खे साफ़ु कराए ॾियो ऐं डीसिल्टिंग करे ॾियो, ड्रेजर्स बीठा आहिनि, त जेको हिन जेको फिलर जो फ़ाइदो वठूं असां, इहा जेको फिलो अचे त असां हिन में जेका बि सखर में जेके पॉकेट्स ठही विया आहिनि या जेका मसनूई ॿेट आहिनि उन्हनि खे असां करे ऐं डीसिल्टिंग करे छॾियो, फ़िलहालु एटलीस्ट सिल्टिंग जे प्रॉब्लम को सखर बैरेज महफ़ूज़ थिए। दिस इज़ वन प्रिकॉशन ऐं वन एडवांटेज टू टेक एडवांटेज ऑफ दिस फ्लैश फ्लड, छाकाणि जो तेज़ीअ सां पाणी ईंदो, उन में जेका ड्रेजिंग थी प्रॉपरली त इहो पाणी जेको निकिरी वेंदो, सखर बैरेज खे रिलीज़ ऑफ लाइफ मिली वेंदो। ॿियो जेको आहे सो असांजे मुंहिंजे हिसाब सां फुल कचो ॿुॾंदो, फुल कचो माना त घटि कम अज़ कम 2 लख एकड़ गुडू हिन जे विच में, 2 लख एकड़ सखर कोटड़े जे विच में 2-2.5 लख ऐं कुझु पाणी ज़मीन बिलो कोठड़ी, त जेकर 5 लख एकड़ असांखे एक्स्ट्रा मिली वेंदी एडवांटेज ख़ुशूसन रबी जे लाइ। ऐं हा अलबत्ता इन 5 लख में कुझु ज़मीननि ते पाणी फसल पोखियल आहिनि, फुटी बि पोखियल आहे, कमंद बि पोखियल आहे, विच इलीगल आहे लीगल पर आहे सयूं, उते डैमेजिस थींदा, हिकिड़ो इहे डैमेजिस, पर उहो दे कैन बी कंपनसेटेड जेकर तव्हांजो रबी सुठो थिए थो। ॿियो जेको डैमेज पॉसिबल आहे त जेका सेटलमेंट मूव थींदा माण्हू, मे बी फ्यू लैख जेके कचे में रहनि था, उन में बि घणी पैटर्न इहा थींदी आहे त तव्हां पंजाब में बि ॾिठो त मर्द माण्हू घरनि में वेठा रहिया, हालांकि तमामु वॾो पाणी हो, 7 लख पाणी ठीकु ठाकु आहे, पर कचे जा माण्हू आदी आहिनि, ऐं जेकॾहिं कचे में का जेके सुप्रीम कोर्ट जी जेके हुयूं हिदायतूं त तव्हां जेके मसनूई बंदि जेके ज़मींदारी बंदि भञूं त जीअं कचे में पाणी जो प्रॉपर फिलो थिए, पाणी प्रॉपर स्पीड थिए, इहे न तव्हां हिकिड़े हंधि दरिया में हिकिड़े हंधि बंदि ॾेई करे ॿियनि माण्हुनि खे ॿोड़ियो, जेकॾहिं उहो सुप्रीम कोर्ट जे रिकमेंडेशन ते जेकॾहिं अमल थियो आहे, आई डाउट त पोइ जेको आहे सो ऑर्डिनेंस बि थियो, हाणे जेकर हुन ते अमल न थियो आहे त पोइ इट इज़ वेरी अनफॉर्चुनेट, ऐं उन लाइ रिस्पॉन्सिबल गवर्नमेंट ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट आहे, माण्हुनि खे तव्हां ॾोह कोन था ॾेई सघो। त उन जे करे पोइ जेकॾहिं बहितर मैनेज थी सघियो त जेकॾहिं दे कैन बी बेटर मैनेज्ड, छाकाणि त तव्हांखे क्लियर 2 हफ़्ता मिलियल आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त पाणी 7 लख न ईंदो, 5 लख ईंदो, 5 लख में बि तव्हांजो कचो फुल ॿुॾंदो, बिल्कुलु, ऐं 5 लख न आयो त 8 लख ईंदो त बि तव्हांजो कचो ॿुॾंदो, तव्हांजे करे तव्हांखे एम्पल टाइम मिलियो आहे त तव्हां पंहिंजे हाउस खे ऑर्डर में कयो, जेकॾहिं न कयो अथव त स्टिल यू हैव अ टाइम, छाकाणि सखर को हेठि हलंदे बि अञा टाइम लॻंदो, सखर ताईं पहुचंदे 5-6 ॾींहं ॿिया बि लॻी वेंदा, गुडू को निकिरंदो,
हे गुड्डू खां पोइ पाणी जेको आहे सो ॾाढो स्प्रेड थींदो आहे छाकाणि सखर हिते दरिया जेको 15 माइल या 15 किलोमीटर पेट आहे राइट फ्रॉम पनवाकिल टू कश्मीर तमामु वॾो हिते दरिया जो हिते वधीक पाणी स्प्रेड थींदो आहे इन करे उहो पाणी जेको आहे सो स्प्रेड थी करे सखर हिकिड़ो लेट पहुचंदो आहे ॿियो हुते खॾ खुॿ भरे करे ऐं इहो तंहिंजे करे देयर इज़ नो रीज़न ऑफ गेटिंग पैनिकी जो तव्हांखे पूरो टाइम मिलियो आहे गवर्नमेंट पैसा बि ॾिना आहिनि DCOs खे बि पैसा ॾिना अथऊं इरीगेशन डिपार्टमेंट खे बि को 1 अरब रुपयो मिलियो आहे ऐं इहे सभु जेके रीज़न्स आहिनि त मां न सम्झां थो को रीज़न सिंध खे एडवांटेज हिकिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो त सखर बैराज खे तव्हां जेके बि सिल्टिंग जा प्रॉब्लम्स आहिनि तव्हां हल करे सघो था नंबर 2 तव्हांखे कचो जेको आहे सो तव्हांजो ॿुॾंदो उनखे तव्हां बेस्ट बेनिफिट वठो ॿियो कुझु न त तव्हां डबल क्रॉपिंग कयो कणिक पोखियो कणिक न त तव्हां सूरजमुखी पोखे सघो था पिया शॉर्ट क्रॉप आहे फेबरवरी में पोखियो त देयर आर लॉट ऑफ एडवांटेजिस ऐं नंबर 3 वॾो एडवांटेज आहे तव्हांखे बिलो कोटरी तव्हांखे 3-4 लख पाणी मिली वेंदो क्यूसेक्स विच बी वेरी गुड उन में तव्हांजो रिजीम क्लियर थी वेंदो हेठि ताईं पहुचंदो अंदाज़न केतिरे अरसे लाइ 3-4 लख पाणी हलंदो मे बी अबाउट अ वीक सही छाकाणि पाणी जॾहिं फैलिजे थो त पोइ काफ़ी वक़्त ताईं वहंदो रहे थो छाकाणि 8 जा 8 लख त कोन ईंदो न इहो फैलिबो पाणी वरी फैलिबी वरी समेटिबो इहो तव्हांजो पाणी जेको आहे सो वेंदो कुझु पले जी रीजनरेशन थी सघे थी पई कुझु समुंड खे धिको ॾेई सघिजे थो पियो कुझु जेके गैर आबाद इलाइक़ा काफ़ी अरसे को हिते हुया इन लोअर रिजीम में उहे आबाद थी सघनि था सो मां नथो ॾिसां त को सिंध खे को नुक़सानु थींदो बाज़ वञे जे त जेकॾहिं गवर्नमेंट जी नाहलीअ जे करे कुझु माण्हुनि खे डैमेजिस थियो या उनखे प्रॉपर सेटल न करे सघिया या माल लाइ चारो न ॿुधाए सघिया त उहो थींदो बाक़ी अदरवाइज़ नेचुरली इट विल बी बेनिफिशियल फॉर सिंध बाय एंड लार्ज सर इहो हफ़्ते लाइ 3-4 लख क्यूसिक पाणी सी एंट्रियन रोकींदो या मैंग्रोव्स वग़ैरह ऑब्वियसली इट विल बेनिफिट रोकींदो घणी न रोकींदो पर हिकिड़ो डेंट त थींदो न वधण खां त पुठिते न धिके सघे त रोकींदो त सही न चए 2 ML अॻे अॻे ज़माने में चाहो जो 180 MF पाणी हेठि वेंदो जेको पाणी निकिरंदो रिजीम में सभु 11 लख 12 लख क्यूसेक सॼो पाणी हेठि समुंड खे धिकींदो हुयो समुंड खे धिकींदो हो ऐं मड फ्लैट्स ठहंदा कंहिं ज़माने में जेको ठटो बंदर हूंदो हो काॾे वियो पाणी उहो ठटो को धिकिजी वियो न पाणी उन ज़माने में बिल्कुलु त इहे जेको बंदर जेके शाह बंदर खे धिके हाणे वरी वापसि कयो आहे छाकाणि जेके जीअं 50 साल में लॻा समुंड खे उनखे धिकण में हाणे 50 साल में वापसि ईंदो सही त इहो प्रोसेस जेको आहे सो दैट इज़ अनफॉर्चुनेट बाक़ी मैनग्रोव ताईं पाणी पहुचंदो ऐं इन इलाइक़े में फॉर टाइम बीइंग इट विल बी अ गुड ऐं तंहिंखां पोइ असांजे जेके बंदनि सां पाणी लॻंदो बंद टेस्ट थी वेंदा जेके ड्राई थी विया हूंदा उहे आबाद थी वेंदा तंहिंजे करे ऑन बाय द रोड आई डोंट सी एनी मेजर डैमेज इन सिंध अच्छा सर कोटड़ी खां हेठि हीअं हाणे त शिकायत तमामु घणी थी वई आहे त अंडरग्राउंड पाणी उन ते तमामु घणो असरु पियो आहे जो पाणी हेठि नथो वञे त हाणे हीउ पाणी जेको वेंदो तव्हां सम्झो था अंडरग्राउंड जेको वाटर लेवल आहे उहा बि बहितर थींदी या उन ते को मां नथो सम्झां ख़ासि पाणी कोन ॾिसो न अंडरग्राउंड वाटर तव्हांजी रीचार्जिंग असां वटि बारिश त आहे कोन रीचार्जिंग घणी थींदी आहे बारिश में ॿियो तव्हांजा जेके बि अंडरग्राउंड वाटर तव्हांजो रुगो जेके कैनाल्स आहिनि उन जे कप सां या दरिया जे कप सां पाणी मिठो आहे दैट विल कंटिन्यू टू बी देयर ऐं उनखे फ़ाइदो थींदो पर उन फ़ाइदो उन महदूद इलाइक़े ताईं रहंदो ओवरऑल को बेड सॼो तव्हांजो चार्ज कोन थी वेंदो पर उहो जेतिरो बेड जितो विथड्रॉल थिए थो जिते ट्यूबवेल्स आहिनि उनखे कंहिं हद ताईं बेनिफिट मिलंदो ऐं बेनिफिट घटि इन करे मिलंदो जो इहो जेको बि पाणी आहे जेको कचे में रहंदो या जेको वेंदो सो आर्ज़ी हूंदो ऐं वधि में वधि हफ़्तो रहंदो या 10 ॾींहं रहंदो ईअं कोन्हे को महीनो 2 महीना छाकाणि फिलो हुजे आहे जेकॾहिं त 2 महीना फिलो हलंदो आहे लास्ट टाइम हिकिड़ो महीनो फिलो हलियो आहे जंहिंमें तव्हांजो पाणी बिलो कोटरी वियो आहे उनजा पंहिंजा बेनिफिट्स आहिनि पर उहो पके ते हलियो आहे कचे में उहो पाणी कोन वियो छा उनजी कैपेसिटी 3 लख घटि हो पाणी जेको प्रोग्राम टाइम ख़तमु थियो हिकिड़ो त माना इहा सुठी ॻाल्हि थी आहे त मंगला डैम 1242 फुटनि ताईं भरिजी वियो हा इहो असांखे एडवांटेज मिलंदो जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई असांखे या पंजाब खे एडवांटेज मिलंदो तव्हांखे इनशाला हिनखे रबी में शॉर्टेज न थियणु घुरिजनि ऐं पर जेकॾहिं थोरी शॉर्टेज क्रिएट करे अर्ली ख़रीफ़ लाइ पाणी रखनि था दैट इज़ ऑल्सो गुड इट ऑल डिपेंड्स अपॉन इर्सा ऐं सूबनि असांजी पाण में भाई भांगवारी जी नियत केतिरी सही आहे हाउ दे कैन शेयर द बेनिफिट्स छाकाणि इहे जेके बेनिफिट्स आया आहिनि चाहे हिन वक़्तु तव्हां वटि मां भाई तो काफ़ी अरसे खां पोइ तव्हां वटि 12 MF पाणी बिल्कुलु सिस्टम में अवेलेबल आहे
पर जेतिरी असां वटि मैक्सिमम कैपेसिटी आहे उहा असां हा उहो तव्हां वटि ऐं घणनि सालनि खां पोइ इहा कैपेसिटी, छाकाणि तव्हांजी इहा कैपेसिटी डिप्लीट थी न थी वई, बिल्कुलु छाकाणि त जो 4 होॾे हुयो 5 होॾे हुयो, हाणे 7 होॾे आहे 5 होॾे आहे, त हाणे 12 आहे प्लस तव्हांजो जेको आहे सो दरिया जो पेट भरियल आहे, दरिया में ख़रीफ़ गुंजाइश सॼो कढी आहे, वियासीं। ख़रीफ़ तव्हांजो ख़ैर सां निकिरी वियो आहे, त मां सम्झां थो त देयर आर गुड साइंस आल्सो, सही बट देयर आर डिफिकल्टी, पंजाब में डिफिकल्टी नुक़सानु थियो आहे, माण्हू डिस्प्लेस थिया आहिनि, माण्हुनि जो माल मता खे नुक़सानु पहुतो आहे, उहा असेसमेंट थी रही आहे ऐं दैट इज़ अनफॉर्चुनेट, ऐं उन में जेको आहे सो कोशिशि इहा हुअणु घुरिजे त डैमेज थियनि, पर जेका असल इशू आहे सो आहे पॉपुलेशन जो वाधारो, सही चलो उनखे तव्हां उहो तव्हांखे हर आख़िरी सूरत में कंट्रोल करिणो पवंदो, पोइ उहो फ्लड्स हुजनि या ॿी का नेचुरल कैटास्ट्रॉफी हुजे, छाकाणि जेका तव्हांजी पॉपुलेशन 72 में 37 मिलियन में अॼु 110 थी वई आहे, त ऑब्वियसली उन जा इम्प्लीकेशन थींदा। सर 5 सेकंड आहिनि, चनाब ते डैम त मुमकिन कोन्हे, मुस्तक़बिल में अहिड़नि नुक़साननि खां बचण लाइ को हिकिड़ो रस्तो? इहे तव्हांखे बाईपासिस क्लियर करणा पवंदा, क्लियर बाईपासिस ठाहिणा पवंदा, आइडेंटिफाई करणा पवंदा। चलो वॾी महिरबानी सर। थैंक ऐं नाज़रीन असांजे प्रोग्राम मां ॾींदो इजाज़त, सुभाणे ॿीहर मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां, तेसीं अल्लाह हाफ़िज़।